बेजार खान है शम्स को अक जी माखी ना आहे जे घर को लाए वठे। बाक़ी ॻाल्हि रही खान बहादुर जे दिमाग़ जे खुनास जी, उहो कढणु मुंहिंजे खाॿे हथ जो कमाल है। तुझी हिरफत का मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां शम्स। तव्हां ॿई नाले वारा ई वॾा सरदार आहियो, पर यादि रखजांइ बेजार खान, नांग जो डंग हाथीअ खे बि मारे छॾींदो आहे। एसपी ज़हर अलीअ खे जान जो ख़तरो आहे। अॼु या सुभाणे हुन ते हमलो थियण वारो आहे। राति बि शहरोज़ खान हुन खे मारण जी कोशिश कई हुई, पर इहे त हुनजा भाग भला जो बची वियो। तो जहिड़ो सूबेदार मां पहिरियों भेरो ॾिसां पियो, जंहिंजे हद जे एसएसपी खे मारण जूं साज़िशूं पियो थियनि ऐं साईं जन खे ख़बर ई न आहे। अहिड़े अमल जी लापरवाही जी छो न तोखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिजे। ही भेरो माफ़ कयो सर, अॻिते अहिड़ी का बि कोताही न थींदी। सूबेदार बचल इहो तूं हमेशह चवंदो आहीं। एनीवे मूंखे खान बहादुर ऐं हुन जे पुट जे बारे में मुकम्मल मालूमात घुर्जे, न घटि न वधि।